मोबाइल ते तुंहिंजूं ऐं सिकुअ जूं सभु ॻाल्हियूं ॿुधी वरितियूं आहिनि। मूंखे ख़बर पइजी वई आहे त तूं सिकुअ खे चाहीं थी ऐं सिकुअ सां लाऊं लहण बि चाहीं थी, पर हाणे बदकिस्मती रुगो इहा आहे त तुंहिंजी शादी हिते दीना दास्ती कंहिं सां नथी थी सघे। तुंहिंजी शादी थींदी त कोर्ट सगोरीअ में थींदी। तोखे कोर्ट सगोरीअ ते चढ़णो पवंदो। वारस जॾहिं ॻाल्हियूं थियूं त शेरन ऐं मुरादारा हुनजे विच में हा, ऐं उहो रुंड खे कॾहिं बि इहो कदम खणण न ॾींदा। न कोई वरी हुनखे असां इहो कदम खणण जी मोहलत ॾींदासीं। सांवल, इन रूंडे जो को बि दीन मज़हब कोन अथई। किथे इन शेरल वारनि खे सुती न प्यारे छॾे, वॾा या समूरी बदनामी असांजी थींदी। मां त चवां थो अॼु राति इन रूंडे जे घर जे मथां लिकी पहरो हुजे। जेकॾहिं तोखे हुते पैसा न मिलनि त पोइ तूं रड़ियूं करे पूरो ॻोठ हुते गॾु करे सघीं थी। ठीकु आहे, पोइ मां बि पूरे बंदोबस्त सां ईंदसि। जेकॾहिं न मूंसां गद्दारी थी त पोइ इहो सम्झी वठ त ज़िंदा हसीना बेगम बि कोन रहंदी।